इहा गैरत ना आहे, इहा बलोची कल्चर ना आहे, इहा मुंहिंजे पाक पैगंबर जी सुन्नत ना आहे, इहो दीन ना आहे, इहो इस्लाम ना आहे, इहो क़ुरान ना आहे। इहा जहालत आहे, इहा बेदीनी आहे ऐं इहा हिकिड़ी अहिड़ी गंदी रस्म आहे जो तव्हां निकाह जे रस्तनि खे त मुश्किल था बणायो, ज़िना जे रस्तनि खे तव्हां आसान बणाए छॾियो आहे। बलोचिस्तान जो वाक़ियो इंतिहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो जो पसंदि जी शादी कंदड़ जोड़े खे बरबयाबान पहाड़नि जे विच में हिकिड़ो बघड़नि जो टोलो वठी थो अचे। औरत जे सीने सां अलाह जो क़ुरान आहे, उन खां क़ुरान खसीनि था पिया ऐं उहा औरत दिलेराना अंदाज़ में उन्हनि खे चवे थी तव्हां सिर्फ़ु गोली हलाइजो, बाक़ी मुंहिंजे जिस्म सां तव्हांखे हरकत करण जी इजाज़त न आहे। उहा दिलेर औरत पाण वञी करे गोलियुनि जो खाज बणजण जे लाइ मैदान ते अची बीहे थी। ज़ालिम पुठीअ जा वार करे बस्ट हणी करे उन औरत खे शहीद करनि था। उन औरत खे मुड़ुस जे साम्हूं गोलियुनि जो खाज बणायो थो वञे ऐं उन खां बाद में उन जे मुड़ुस जे मथां बस्ट हलाया था वञनि। पर जॾहिं उहे वफ़ात करे था वञनि, शहीद थी था वञनि, उन्हनि जे दिलनि खे सुकून नथो अचे। उहे बघेड़ उन औरत उन जे मुड़ुस जे मथां, मौलनि जे मथां जेके वफ़ात करे चुका आहिनि, उन जे मथां बस्ट हलाईंदा रहनि था पिया। इहा गैरत ना आहे, इहा बलोची कल्चर ना आहे, इहा मुंहिंजे पाक पैगंबर जी सुन्नत ना आहे, इहो दीन ना आहे, इहो इस्लाम ना आहे, इहो क़ुरान ना आहे। इहा जहालत आहे, इहा बेदीनी आहे ऐं इहा हिकिड़ी अहिड़ी गंदी रस्म आहे जो तव्हां निकाह जे रस्तनि खे त मुश्किल था बणायो, ज़िना जे रस्तनि खे तव्हां आसान बणाए छॾियो आहे। इन जे ई करे अॼु ज़िना जा अॾा त भरिया पिया आहिनि, अॼु ज़िना जा अॾा त भरिजी चुका आहिनि, पर अॼु निकाह करण जे लाइ कोई तयारु न आहे। मां आला उहिदेदारनि खे गुज़ारिश थो कयां त इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं इन्हनि खे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे ताकी आईंदा कोई बि पसंदि कंदड़ शादी जोड़े सां इहो वाक़ियो पेश न अची सघे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। मां तव्हांजो भाउ मौलाना नज़ीर अहमद सिद्दीकी।